निकाह का बाद में अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जो इम्तिहान नाज़िल थींदो आहे। यकीन कयो मां ग़लत ॻाल्हि कोन थो कयां। अल्लाह तव्हां जोड़ी खे ॾिसंदो आहे त केतिरो तव्हां में बर्दाश्त जो मादो आहे। जेको इन इम्तिहान खां पास थी वियो, ज़ालिम मुड़ुस वॾी कामयाबी माणींदा, ज़िंदगी जी ख़ुशियूं माणींदा। जेको नापास वियो सो बि इंसान पंहिंजी ज़िंदगीअ में न तरक़ी करे सघंदा न कामयाब थींदा। इन जे करे चवंदो आहियां मां, निकाह खां बाद में पंहिंजा रवैया उहे रखिजो जो तव्हांजी तकलीफ़ ॿिया धारिया न ॾिसनि। जीअं तव्हां ज़ाल मुड़ुस जे विच में धारियुनि जी हंधि ॻाल्हि पहुची वई त पोइ उहे तव्हांजे लाइ सुलह जे लाइ न ईंदा, तव्हांखे ड्राइण जे लाइ हज़ारे वर्ड तव्हां जाॾो रखंदा। केतिरो बि पंहिंजो दर्द हुजे, मां चवंदो हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे, ज़ाल मुड़ुस जे विच में जीअं टियों अची वियो, सम्झजांइ त उहो घर तबाह ऐं बर्बाद थींदो। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम मर्द हज़रात जे मथां उहा तकलीफ़ नाज़िल कंदो आहे जो माली तंगी अचण उन ॾे शुरू थी वेंदी आहे। माली तंगी, उहो मर्द हज़रात पंहिंजी परेशानी में वहिजी वेंदो आहे। वरी जेकॾहिं तुंहिंजी घर वारी वफ़ादार हूंदी त तुंहिंजी परेशानी में हिसो वठी तोसां गॾु शरीक थींदी। जीअं तोसां सची न हूंदी त अंदर जो अंदर में तुंहिंजे साम्हूं वेही बि ख़्यालात ठाहींदी, मां कहिड़े मन ठठींग सां लॻमि जा कहिड़े मां हिन भिकारी सां लॻमि। मुंहिंजो घर न हली सघंदो, मुंहिंजो घर न हली सघंदो जो मां पंहिंजी ज़िंदगी ख़ूबसूरत हसीन हिन मर्द सां गुज़ारियां। इहा उनखे ख़बर न आहे। रब जो इम्तिहान, अलाह जो कसम, अलाह जो इम्तिहान। उहा उनखे ख़बर न पवंदी औरत खे। सची ऐं हक़ी औरत माशाअल्लाह कॾहिं बि न चाहींदी, हू चवंदी मां पंहिंजे मर्द जे हाल ते ख़ुशि आहियां। जेका मर्द जे हाल में ख़ुशी हूंदी न त अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम उनखे अञा थोड़ी मर्द हज़रात खे वरी तकलीफ़ वधाए ॾींदो, वरी बि परेशानी ॾींदुसि। माना परेशानी जे मथां परेशानी, परेशानी जे मथां परेशानी, परेशानी जे मथां परेशानी। आख़िर ॾिसंदा त ही मन अल्हम्दुलिल्लाह बाक़ाइदे मज़बूती जो जोड़ो आहे। सो रब्बुल अर्शिल अज़ीम उन्हनि खे उहा कामयाबी ॾींदो आहे जो उन्हनि जी कामयाबी तव्हां अॼु ॾिसो, तव्हां ॾिसो अॼु अखियुनि सां, तव्हां अखियुनि सां ॾिसो। हे जेके ताजर ऐं अमीर, इन्हनि जी का न का हिस्ट्री हूंदी आहे। के ॾुखनि मां अॻिते वधंदा थी, जेके पहिरियों घणा ॾुख ॾिसंदा। जंहिं इंसान खे कामयाबु ॾिसे न, पोइ रोज़गार जे हिसाब सां, दुनिया जे हिसाब सां, कहिड़े बि हिसाब सां अगरि कामयाबु ॾिसे न त सम्झ इन वधीक में वधीक ख़ुदा जो कसम ॾुख ऐं तकलीफ़ ॾिठियूं। बहरहाल रब जे इम्तिहाननि मां पास थियो, रब जे इम्तिहाननि मां जेको पास थी वियो सो उहा औरत सोन में भरिजी वेंदी, उहो मर्द माला माल थींदो। बाक़ी जेकॾहिं गह पी क्रोध हिक ॿिए जा कीड़ा कढंदो, कॾहिं ज़िंदगीअ में तरक़ी न कंदो। रब जी रज़ा आई आहे त पंहिंजी बहादुरी ॾेखारियो, तव्हां केतिरा बहादुर आहियो। अल्लाह हर शइ खां पाक आहे। अल्लाह तव्हांजे मथां इहे इम्तिहान छो नाज़िल कंदो आहे? तव्हांखे मज़बूत करण जे लाइ, तव्हांखे मज़बूत करण जे लाइ। त तॾहिं रब्बुल आलमीन तव्हांखे उहे मंज़िलियूं अता कंदो आहे जंहिं मंज़िल जो तव्हांखे मान ऐं ख़्याल बि न हूंदो आहे। रब जी रज़ा में राज़ी रहण सिखो। हर हाल में अल्लाह जो शुक्र कयो, रब जो शुक्र कयो। अल्लाह तव्हांखे गंज ॾींदो, ख़ुदा जो कसम गंज ॾींदो। यकीन रखो, निकाह खां बाद में इम्तिहान ईंदो आहे, पोइ कहिड़े बि रूप में अचे, या ज़ाल जो बीमारी जो अचे, या तुंहिंजी गुरबत जो अचे, कहिड़े बि रूप में अंदाज़ रखी ईंदो इम्तिहान ज़रूरु आहे। जेकॾहिं अल्लाह इम्तिहान ई नाज़िल न करे, तव्हांजो निकाह ई हराम आहे, नाजाइज़ आहे निकाह।
जेकॾहिं निकाह खां बाद में ईअं सोचे थो न त अलाह साईं मुंहिंजे मथां इम्तिहान ई नाज़िल न कयो आहे, अल्हम्दुलिल्लाह, इहो नाजाइज़ आहे, ख़ुदा जो कसम निकाह नाजाइज़ आहे, तूं लफ़्ज़नि जे ज़रिए ज़ाल खे तलाक ॾेई वेठो आहे या लफ़्ज़नि जे ज़रिए तव्हांखे हिक ॿिए खे हराम करे छॾियो, इहो नाजाइज़ आहे, इम्तिहान नाज़िल न थिए। मां त चवां निकाह ई न आहे। निकाह त अलाह जे रसूल जे मथां बि इम्तिहान नाज़िल थिया। मुंहिंजे सोणे सरदार मुहम्मद रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1.25 लख नबी जी हिस्ट्री खोलींदे न, सभिनी इम्तिहान ॾिठा निकाह खां बाद में। केरु आहे जेको चवे कुते जो पुटु त मुंहिंजे मथां इम्तिहान ई नाज़िल न थियो आहे? केरु आहे जंहिंजे मथां नाज़िल न थियो आहे? उन हरामी जो रिश्तो ई हराम आहे, हराम आहे रिश्तो, हुनजे घर में रहमत ई कोन्हे, हराम आहे। यादि रखो इंसान रब्बुल अर्शिल अज़ीम जी रज़ा में राज़ी रहो। जवान जी औलाद वक़्त जो इंतज़ार बि कयो, इहो इम्तिहान हिन मां पास थींदो त ख़ुशहाली मिलंदी। जॾहिं स्कूल में ॿार पढ़ंदो आहे, पहिरीं, ॿीं, टीं, चौथीं, पंजी, छहीं, सतीं, अठीं, 8, 9 माना सभिनी क्लास आख़िर यूनिवर्सिटी पहुचंदो, यूनिवर्सिटी मां हली पोइ पंहिंजी कुर्सी अहिड़ी माणींदो आहे जो हुन कुर्सी में हुनजा सभु थक लही वेंदा। यादि रखो इंसान, हे बि हिकिड़ो इम्तिहान आहे। रब्बुल अर्शिल अज़ीम वटि देरि आहे, अंधेर न आहे। इन मां गुज़रो, हिन में तव्हांखे मज़बूत थियणो आहे, हिक ॿिए खे सम्झणो आहे। या हिक ॿिए जा कीड़ा न आहिनि करणा, तूं हरामज़ादी आहे, तूं शैतान आहे, जा तूं कुतो आहे, जा तूं भड़बो आहे, जा हीअं हिक ॿिए खे ॻाल्हाइण जे लाइ बहितर आहे त सब्र कयो त अलाह तव्हांजा जल्दी मसइला हल करे।